सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे वरी वरी से खाने वेंदो आहे तो पहले घर के संभाले करे छाकाणि अगर घर संभलियो तो कारोबार पहले बाहर संभलजी वेंदो उनजो तो सुख वठी सघंदासीं। घर न संभलियो तो कारोबार करे न संभाले सघंदासीं। छाकाणि जेतिरो ई कमायोसीं जेको ई गाॾी कयोसीं कंदासीं उन जे लाइ जेको असांजी ॿुधण लाइ बि तयारु कोन आहे, ॾिसण लाइ बि तयारु तुंहिंजी कंदा पाए हलींदासीं छा कंदासीं, असां कमु कहिड़े ॾींहुं यानी जंहिंजे लाइ असां सॼी ज़िंदगी सम्झंदा आहियूं त असां इन जे लाइ पंहिंजो जीवन ॾिनोसीं, ज़िंदगी ॾिनीसीं, सभु कुझु तबाह कयोसीं, सभु हाल ॾिनासीं, सॼो कमायोसीं, लेकिन जंहिंजे लाइ कयोसीं उहे क़बूल करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। छाकाणि असांजे घर वारनि खे पैसो न खपंदो आहे, असांजे घर वारनि खे असां खपंदा, संसार खे असां न खपंदा आहियूं, संसार खे कारोबार खपंदो। इन करे दिल ऐं दिमाग़ असांखे कुदरत बची सुठी दिल ऐं दिमाग़ बची सुठी घर जे अंदर दिल खपंदी आहे, घर जे ॿाहिरि दिमाग़ खपंदो आहे। जीअं असां घर जी दहलीज़ क्रॉस करूं उते असांखे दिमाग़ खपंदो आहे, उते जेकॾहिं सोचे सम्झी बहितर अंदाज़ सां हिक ॿिए सां हलंदासीं, ॾिसी वैसी हलंदासीं त कॾहिं बि धोखो न खाईंदासीं। उते अगर सिर्फ दिल को कम वरितोसीं, जेको आयो हमदर्दी सां कंहिंखे कुझु ॾिनोसीं त पोइ हालत उहा ई थींदी जंहिंसां शुरू कईसीं। भई हिकु दफ़ो कंहिंखे ॾींदासीं लेकिन पोइ असांखे पिननि में पूरा थी वेंदासीं, छड़ो घुरंदे घुरंदे पूरा थी वेंदासीं, भिखारी बणिजी वेंदासीं। घुरण वारे हिकु दफ़ो घुरियो असां घुरजाऊ बणिजी वेंदासीं। घड़ी घड़ीदार जे ॿारो खड़ा हूंदासीं, एक्सीडेंट पिनल हूंदी। तंहिंजे करे घर जे ॿाहिरि असांखे दिमाग़ खपंदो आहे त असांखे कीअं हलणो आहे, लेकिन घर जे अंदर असांखे दिल खपंदी आहे त दिमाग़ न खपंदो आहे। घर जे अंदर असां ॾिसंदासीं ॿाहिरि अगर असांजो कारोबार हूंदो, बिज़नेस हूंदो, पैसो हूंदो, पधार हूंदो, ओतिरो मान शान इज़त हूंदी, बहितर हलंदो हूंदो, बहितर वर्ता हूंदो, सभ सां चङो हलंदासीं, ओतिरो असांजी मान शान इज़त हूंदी। लेकिन संयम ज़रूर, डिसिप्लिन ज़रूर, मनमानी ना, गलत तरीक़ो न, पतंग वांगुरु डोर मज़बूत, मजबूत हथन में डोर में मजबूत उड़ण चाहिए था, छोछला पन। सागे नमूने घर में असांखे दिल खपंदी आहे, दिमाग़ न खपंदो आहे, पैसो न खपंदो आहे। छाकाणि घर में ईंदासीं उते केतिरो बि माहौल ख़राब हुजे, केतिरो बि कोई नाराज़ हुजे, केतिरो बि कीअं हुजे, माहौल केतिरो बि टेंस वारो हुजे, लेकिन सिर्फ ॿ बोलंदा खिली करे ॻाल्हायो, मूड सही करो, पंहिंजो पाण सभु कुझु सही थी वेंदो, कुझु करणो ई न पवंदो आहे। घर में असांखे मूड सही रखणो पवंदो आहे। घर कंहिंखे केतिरो बि क्रोध हुजे, सभु ॻाल्हियूं उते जो उते ख़तमु, सिर्फ घड़ी घड़ी मुंहुं सही कयो, प्यार जा ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो, सभु कुझु ख़तमु, उते उते पंहिंजो पाण सभु सही थी वेंदो, कुछ करणो ही न घर में। असांखो गलती उते थींदी आहे जॾहिं असां घर में दिमाग़ ऐं संसार में दिल लॻाईंदा, उते धोखो खाई वेंदा। असां जॾहिं घर में ईंदा उते कॾहिं बि का ॻाल्हि थींदी आहे
कुछ भी थींदो आहे असां ॿ लफ़्ज़ चवंदा भई कहिड़ी चीज तव्हांखे कमी ॾिनी आहे कहिड़ी कमी आहे जेको चओ मां तव्हांखे ॾियां अञा छा रहंदो आहे घर में कहिड़ी चीज जी कमी आहे जेतिरो चओ मां तव्हांखे ॾियां असां पंहिंजे घर खे दिमाग़ यानी पैसे सां हलाइण जी कोशिशि कयूं जंहिं चीज जी असांखे घर खे ज़रूरत बि कोन्हे असांजे घर वारनि खे पैसे जी ज़रूरत बि कोन अथव असां वरी बि चवंदा जेतिरो खपे ई ॾियां जेको चए भई कहिड़ी चीज जी कमी ॾिनी आहे छा ॾिनी आहे जंहिंखे खपंदो ई न आहे असां उन लाइ चऊं था पंहिंजे अहसास जो पाण क़तल कयूं था पंहिंजे हॾनि जो पाण नुक़सान कयूं था तंहिंजे करे घर खे असांजो बहकंदड़ चहिरो खपंदो आहे असांखे प्यार वारो माहौल खपंदो आहे बहितर टाइम खपंदो आहे घड़ी खनि वेहण खपंदो आहे बहितर अंदाज़ सां हलण खपंदो आहे ऐं जेकॾहिं ज्यादा चवनि छा कहिड़ी त कमी ॾिए छा ॾिनी बाद में अलाह चवंदा नौ टाइम मां साड़े रखंदमि छा कंदा उहे कमु कहिड़े जे छाकाणि त इहा चीज उनखे खपंदी न आहे जेकॾहिं प्यार ऐं मोहबत मुस्कुराहट आहे त पोइ सभु चीज जो सदुपयोग आहे घर में सही इस्तेमाल जेकॾहिं प्यार ऐं मोहबत न आहे घर जेतिरो हरियो भरियो हुजे सभु सकून दबा थी वेंदा कंहिं चीज जी काई कम जी कोन्हे लॻंदी सिर्फ़ु माण्हू ॾिसंदा रहंदा ज़रूरत कहिड़ी आहे कहिड़ी कमी ॾिनी आहे छा ॾिनी आहे जंहिं चीज जी कमी आहे उहा ॾिनी न आहे जेका चीज ॾियणी आहे उहा ॾिनी न आहे जंहिं चीज ज़रूरत न आहे उनजी असां भरमार करे छॾी आहे बसि उते असां दुखो खाधो आहे